चवाई पिरन जो तहल हजन साण मोती चुण मेहरान जा तो कठ न जी कान हेड़ी कर रिहान जा आहे पिरन जे पार जी बाग जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे। बाग जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे। फूल रहमत के गिरेंगे हम उठाते जाएंगे। नूह को भी मुझे तूफान से किनारा मिल गया। हजरते मूसा को लुत्फे नजारा मिल गया। हजरते जुलेखा को यूसुफ का इशारा मिल गया। अलगर्ज हर एक बेचारे को चारा मिल गया। हम गरीबों को मुस्तफा का सहारा मिल गया। हमद ऐं सना खां बाद लाइके सद इज्जत व एहतराम मीरे महफिल व सदर जलसा हजरत अल्लामा व मौलाना बिरादर में मोहतरम अल्लामा गुलाम हैदर साहब दामत बरकातुहुल आलिया व वाजिबुल एहतराम बिरादर में मोहतरम हजरत अल्लामा व मौलाना क़िबला से मौलाना बशीर अहमद कादरी ऐं मुझा प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तो अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह। अल्लाह तबारक व तआला जी मुक़द्दस कलाम मां चंद मारूज़ात तमा प्यारन मुसलमान भाईरन जी खिदमत आलिया में तिलावत कया आहिन। दुआ फरमाइंदा अल्लाह ताला तिलावत कयल आयत करीमा जो तर्जुमो ऐं उन सां मुतअल्लिक़ चंद मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं तमाम मुसलमान भाईरन जी खिदमत में अर्ज करण जी तौफीक नसीब फरमाए। बुद्धि करे समझी करे तमा सां सभिन के अल्लाह ताला उन जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए। प्यारा दोस्तो जियां तवा के मालूम आ अजो को हुई अजीम शान प्रोग्राम मरहूम मगफूर फजाइल माआब आशिक रसूल क़िबला साईं जान मोहम्मद रहमतुल्लाह ताला अलैहि जे ईसाले सवाब जे सिलसिले में संदस बचड़न बिलखुसूस संदस नंढे साहिबजादे बिरादरम अब्दुल अजीज जे तरफा मुनअक़िद कयो वियो आ। जिंजी निगरानी इंतहाई मोहतरम इंतहाई मुकर्रम मुहब्बे उलमा व मुहब्बे सुलहा क़िबला से मास्टर अब्दुल सत्तार साहब करे रहा है। अल्लाह करे हर मुसलमान के रब्बुल आलमीन एड़ो औलाद नसीब फरमाए जेको बाअद विसाल पांजे वालिद या पांजे वालिदैन के हेड़ियों भलारियों महफिलों मुनअक़िद करे नेक दुआन में याद कंदो रहे। प्यारा दोस्तो ईसाले सवाब ये चंद तमहीदी गालियों आहिन जेके तवा ज़हन नशीन करनियों दिल में विहारणियों आहिन। इंशाअल्लाह ये तो के वक्त ते कमी पर जेकरे तो दिल में न विहारियों तो बांगे जो काम कम आहे बांग दिया असा जो कम आहे तवा के बुधाए असा बुधाए पंहिंजो हक पूरो करे वेंदासीं।
अॼोके हिन दौर में जॾहिं तव्हां असां ईसाले सवाब कंदा आहियूं त चंद माण्हुनि खे थोड़ी तकलीफ़ थींदी आहे। बाबा केड़ी जरूरत आहे हेॾो ख़र्च करण जी, केड़ी जरूरत आहे मौलवी घुराइण जी, केड़ी जरूरत आहे नात खान घुराइण जी। ये पैसा के गरीब के ॾेई छॾिया, को हैंड पंप लगाए छॾिया, के बेवा के राशन वठी ॾेई छॾिया। बाबा जे जिंदगी में कोन कयो हाण उन जो औलाद वरी उनके कीअं तो सवाब पहुचाए सके। असांजा सादा सुन्नी जिनका जेकर सियासत जे बारे में पुछ तो मोहतरम नवाज शरीफ का वठी कायदे आजम ती जेके भी सियासतदान सभिन जा प्रकार उनन के मालूम आहे। पर जेकर पुछ दबा नबी साईं जो औलाद केतरो हो अवामा के खबर है, जेके खबर है वो हथ मथे कर। असां सुन्नी आहियूं, आशिक रसूल आहियूं, पंहिंजे नबी जे औलाद जी खबर कोन्हे। यो सिर्फ इन गाल जो सबूत आहे जो असां पंहिंजे उलमान खां परे माज़रत सां चवणो पए थो। अजकल असां अंदर हिकड़ी ॿी बीमारी पइजी वई आहे, वो बीमारी छा है? पीर परस्ती। अल्हम्दुलिल्लाह आऊं भी के खानकाह आलिया गुलजार खलील सैयदी व सनदी गौसे जमा कुतुब जहां आगा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी रदी अल्लाह ताला अन्हु जो मुरीद है। अल्हम्दुलिल्लाह किबला जाने अहले सुन्नत पहचाने अहले सुन्नत जान नशीने शमसुल फुकहा किबला से मुफ्ती मोहम्मद जान नईमी असांजा उस्ताद आहिन, असांजा मुर्शिद आहिन। पर किबला आगा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी रहमतुल्लाह ताला अलैह उह हस्ती हा जिनजो किबला से मुफ्ती मोहम्मद जान नईमी भी मुरीद है अल्हम्दुलिल्लाह। लेकिन पूरी जिंदगी में असां के पंहिंजे मुर्शिदन जी खानकाह ता इहो दर्स मिलियो तो बाबा हमेशा पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान महबूबन जो मकाम ऐं मर्तबो बयान कंदा करियो। ऐं असां में पीर परस्ती ये पई वई आहे त मसलन जेकॾहिं आऊं साईं आगा इब्राहिम जान जो मुरीद आहियां त आऊं के बे पीर जी के बे पीर जे मुरीद जी ॻाल्हि ॿुधण लाइ पाण तयार कोन हूंदो। असां अफ़सोस सां चवण छो त अल्हम्दुलिल्लाह असांजो ताल्लुक खिताबत सां है, तव्हांजो बलोचिस्तान पूरी सिंध में असां हलंदा आहियूं। ये भी असां वटि रिपोर्टूं आहिनि त हिकिड़े पीर जा मुरीद ॿिए पीर जे जलसे में कोन वेंदा। जे मसलन साईं गुलाम जिलानी जो जलसो हूंदो त साईं करमुल्ला जा मुरीद कोन वेंदा। साईं करमुल्ला जो जलसो हूंदो त साईं हुसैन शाह जा मुरीद कोन वेंदा। सुनियो याद रखो ये शे पंहिंजो पाण अंदर कर। असांजो मंशूर जेको आहे वो लब्बैक या रसूल अल्लाह आहे। जेको या रसूल अल्लाह चवे, चाहे वो नईमी हुजे, चाहे कादरी हुजे, चाहे वो ताहिरी हुजे, पंहिंजे सिर जो साईं आहे। इन शय में न मुंहिंजो बटजी वेंदा, तक़सीम थी वेंदा, टुटी वेंदा, टुकड़ा टुकड़ा थी वेंदा। याद रखो जेकॾहिं मुतहद थियण चाहियो था तो जेको भी या रसूल अल्लाह चवण वारो आहे उन जी मजलिस में वेंदा करियो, उन मां फैज़ वठंदा करियो, मालूमात वठंदा करियो। तो मुआरिज़ पे कयो असांजा जेके सुन्नी आहियूं, असां जुलूस भी करंदा आहियूं, असां यारहीं भी कंदा आहियूं, असां 12 भी कंदा आहियूं, सब शे कंदा आहियूं, लेकिन मालूमात निल बटा निल आहे। असां के खबर कोन हूंदी आहे। असां ईसाले सवाब कंदा आहियूं, पोइ जेकॾहिं चंद उल्टियूं सिधियूं ॻाल्हियूं ॿुधाए असां पंहिंजे हिकिड़े सिराते मुस्तक़ीम ते असां सिराते जहीम ते हलिया वेंदा आहियूं। ईसाले सवाब को अॼुकल्ह जो तरीक़ो न आहे, बल्कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबन सगोरन जो तरीक़ो आहे, सहाबा किराम जो तरीक़ो आहे। नबी साईं जे असहाबन के तव्हां हिकिड़े पासे रखो, तव्हां कुरान करीम के हिकिड़े पासे रखो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे अबन ऐं ॾाॾनि जी जेकॾहिं तव्हां तारीख़ पढ़ंदो या वॾड़नि खां पुछंदो, उहे चवंदा बाबा इहो ईसाले सवाब हमेशा अचे पियो,
हमेशा अचे पियो। पो मौलवी को हिन टाइम में कोन आहिनि, उन वक्त में मौलवी कोन हूंदा हा, उलमा सां मौलवियुनि सां गॾु वक्त जा कामिल वली हूंदा हा, जेके हालत बेदारी में रसूलुल्लाह जो दीदार कंदा हा। उन्हनि त कॾहिं मना कोन कई त बाबा इहो न कयो। बहरहाल जायज़ आहे, जेको चवे तो जायज़ नाहे उहो ग़लत आहे, भटकल आहे। उन्हनि सां इहा गुज़ारिश आहे, खुदा रा तव्हां पंहिंजे अक़ीदे जी इस्लाह करियो, तव्हां कुरान के सही तरह पढ़ो। कुरान पियो चवे, अल्लाह ताला जो कुरान फरमाए दो, अल्लज़ीना जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, उहे माण्हू जेके उन्हनि खां बाद आया। मुझा प्यारा कंहिंजो भाउ वफ़ात करे वियो, कंहिंजो बाबो वफ़ात करे वियो, कंहिंजी अम्मा वफ़ात करे वई, कंहिंजो मुर्शिद वफ़ात करे वियो। पुठियां अचण वारा अल्लाह जी दरबार में अर्ज़ कंदा आहिनि, रब्बना इग़फिर लना, ऐ अल्लाह असां के माफ़ फरमा, असां जा गुनाह माफ़ फरमा, वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान, ऐं असां जे उन्हनि भाइरनि ऐं भेनरनि के माफ़ फरमा जेके ईमान जे हालत सां लाडाणो करे विया आहिनि। हिन आयत में अल्लाह तबारक व तआला उन्हनि माण्हुनि जो शान बयान फरमायो आहे जेके पंहिंजे मरहूमीन जे लाइ दुआऊं कंदा आहिनि, नेक दुआऊं कंदा आहिनि। प्यारा दोस्तों, कदें जलसो कराए, कदें कुरान खानी कराए, कदें महफिल मिलाद कराए, जेके पंहिंजे अम्मा जे ला दुआ घुरन था, जेके पंहिंजे बाबे ला दुआ घुरन था। हलिया तो के मिशका शरीफ जी हदीस ॿुधायां, मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस लगी पईया, शान वारी महफिल लगी पईया। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो, सहाबा ग्राम वेठा आहिनि, मस्जिद नबवी जी जगह मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐ मुझा प्यारा गुलामो, खुश नसीब उहे माण्हू आहिनि जॾहिं मरी रहिया हा त गुनाहगार हा, बदकार हा, कब्र में हलिया विया, अज़ाब मुसलत कयो वियो, पर जॾहिं क़यामत जे ॾियारे उहे पंहिंजी कब्र मां उथंदा त अल्लाह पाक उन्हनि खे जन्नती बनाए छॾींदो। नबी सी छा फरमायो, वफ़ात कयूं पे गुनाहगार हा, बदकार हा, सियाकार हा, कब्र में विया, अज़ाब आयो, पर जॾहिं उथंदा तो उहे जन्नती बणजी वेंदा। असहाबन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, तव्हां जो फरमाना, इज़ा मात इब्न आदम इनक़त अमलुहु, जॾहिं इंसान मरी वेंदो आहे उन जे अमल जो सिलसिलो ख़त्म थी वेंदो आहे। यानी कब्र में नमाज नाहे, कब्र में रोज़ो नाहे, कब्र में हज नाहे, कब्र में ज़कात नाहे। पोइ या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, उहे कब्र वारा कीअं जन्नती बणजंदा, कहिड़े अमल जे करे जन्नती बणजंदा? मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुझा गुलामो, उहे पाण त को बि अमल न कंदा आहिनि, पर उन्हनि पुठियां नेक औलाद छॾियो हूंदो, नेक भाइर छॾिया हूंदा, जेके हर मौके ते, हर महल पंहिंजे मरहूम वालिद जे लाइ या वालिदैन जे लाइ या पंहिंजे रिश्तेदार, पंहिंजे भाउ, पंहिंजे मुर्शिद, पंहिंजे उस्ताद ला उहे नेक दुआऊं घुरंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि जे दुआनि जे सदके हिन गुनाहगार जो नालो गुनाहगारनि मां कढराए नेकनि में लिखराईंदो आहे। इन मां छा मालूम छो त असां जेको ईसाले सवाब कंदा आहियूं उहो ज़ाया कोन थींदो आहे, बल्कि मरहूम खे कब्र में उन जो फ़ाइदो, जीअं ॻाल्हाईंदा हलो, मरहूम खे कब्र में फ़ाइदो पहुचंदो आहे। शरह सुदूर में
अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैहि लिखियो वो कामिल बुजुर्ग जेके हालत बेदारी में 72 मरतबा रसूलुल्लाह जो दीदार नसीब थियो आहे। वक्त जो इमाम आ पान फरमाता हजरत अबू हुरैरा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राणा जडे असा पंजे मरहूमीन जे ला ईसाले सवा वगैरह कंदा आहियूं, को ताम पचाए को खादो पचाए उहे दुनियावी बर्तनन में असा दुनिया वारन के खाराईंदा आहियूं, वो कबर वारा त खाईंदा कोन आहिनि, उनके कीअं फ़ाइदो पहुचंदो, कीअं फैज़ मिलंदो। प्यारा दोस्तों बुजुर्गो मुझे महबूब मदीने वारे फरमायो मुझा प्यारा सहाबो मुझा प्यारा गुलामो बुद्धि चलियो जडे तवा दुनियावी ताम दुनियावी बर्तनन में रखी करे दुनिया वारन के खाराईंदा आयो ऐं उन जो सवाब पंजे मरहूमीन जे हवाले कंदा आयो। अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात जन्नती ताम जन्नती बर्तनन में रख राए करे मलाइकन जे हथरा तवा जे मरहूमीन ला कबरन में मोकलींदो आहे। सुभान अल्लाह उन कबर में उनके फैज़ ऐं फ़ाइदो पहुचंदो आहे। अल्लाह ताला तवा सा सभिन के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं शरीयत के समझण जी तौफीक नसीब फरमाए। नबी साईं जो असहाबी ये बुखारी शरीफ जो मुत्तफ़िक़ अलैहि हदीस हजरत साद बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु हुन जो नालो आ हदीस जो रावी सैयदना अबू हुरैरा पान फरमाता हजरत साद बिन ज़ैद रसूलुल्लाह जे दरबार में आयो आया रसूलुल्लाह या हबीब अल्लाह मुझे अम्मा वफात करे वैया पर हबीब अम्मा जो अचानक विछोड़ो थियो अचानक जुदाई थिया या रसूल अल्लाह अम्मा जी जुदाई जी झोरे विधो ए मुझा महबूब हाने को एड़ो अमल बुदा एड़ो तरीको बुदा एड़ो को मुझा हबीब वजीफो बुदा जेको अमल मां करया कबर में मुझे अम्मा के फायदो पहुंची पवे। नबी साईं जी दरबार में अर्ज कई सुना अम्मा वफात करे हुई हाने कोड़ो अमल बुधा जेको आऊं करया मुझी मां के कबर में फायदो पहुंचे। तो हुजूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाए तो साद तो पानी जी खैरात कर छा कर बाबा पानी जी खैरात कर हाने जे कदे जिंदा जे अमल सा मरोम के फायदो न पहुंचे हा त नबी साईं पंजे असहाबी के दस कोन दीना हुजूर से फरमाया बाबा जो को मरी वियो खत्म तू छा तो करे सके न बल्कि पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सादा पानी जी खैरात कर खू खोटा पानी विरहा पानी जी खैरात कंदे पानी मक्के मदीने वारा पियंदा जानवर पियंदा पखी पखणहार पियंदा अल्लाह ताला जी ज़ात वा बरकात इन पानी जे खैरात जो फायदो तुझे अम्मा के कबर में पहुंचाईंदो। हजरत साद रज़ी अल्लाह ताला नो खू खोटाए उन दे बाकायदा तख्ती लगरा शरई हाज़ल बिरु ले उम्मे साद ही जो को खूआ ओ हजरत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अम्मा जी ईसाले सवाब जेला अल्लामा शाह अब्दुल अजीज मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह गैर मुतनाज़िह शख्सियत असा जो इमाम असा जो अगमान पेशवा है पर ॿिया भी जेके बातिल अक़ीदे वारन उहे भी शाह अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह के मञीदा आहिनि। तोखे ख़बर है शाह अब्दुल अजीज केर आहे? ही वो वक्त जो कामिल वली आहे जे दिल में ख्याल कयो त कुरान करीम मां उहे आयतूं कढी हिकड़ो किताब बनाया जिन आयतन में खालिसतन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान थियल हो
न नमाज जो जिक्र होजे न रोजे जो जिक्र होजे कंहिं शइ जो जिक्र न होजे जे जिक्र होजे त जिक्र मुस्तफा होजे इहो इरादो करे किताब पियो लिखे प्यारा दोस्तों बुजुर्गो कुरान करीम के खैया शाह अब्दुल अजीज रहमतुल्लाह ताला अलैह मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो कुरान पाक जो मुतालो कयो आ पढ़ंदो रहियो आ 3 ॾींहं 3 रातियूं गुज़री विया मुझा प्यारा 3 ॾींहंनि खां बाद कुरान करीम के बंद करे मदीने पाक ॾा मुंह करे अर्ज़ तो करे ला युमकिनु सनाओ कमा कान हक़ो बादज़ खुदा बुजुर्ग तुहे किस्सा मुख्तसर मुझा लजपाल मोहम्मद जदे मां अब्दुल अजीज कुरान के इन इरादे सा खयो त कुरान मां उन आयतन जो इंतखाब करया वे आयतों चूंडे बाहर कढा जिन आयतन में मुझा महबूब मदीने वारा तुझो शान लिखला इन इरादे सा जदे अब्दुल अजीज कुरान खयो आ मुझा प्यारा महबूब सुबह का शाम शाम का रात रात का सुबह 3 ॾींहं 3 रातियूं कुरान करीम के मां ॾिठो आ मुतालो कयो आ पढ़ियो आ पर मुझा हबीब एड़ी का आयत नाहे जंहिंमें अवां जो शान न लिखियल हुजे एड़ो को हरफ नाहे जंहिंमें अवां जो रुतबो मकाम न बयान थियल हुजे हाणे मां अब्दुल अजीज तो चवां त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुखे का ताकत करे का जो मां तो जो शान बयान करे सका मां तो चवा त खुदा का बाद हिन कायनात में अगर के जो मकामात मदीने वारा मीर वो तहां जो मकाम आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत शान मुस्तफा उलमाए सुन्नत ये हा मोहब्बत वारा जेके ॾींहुं रात रसूलुल्लाह ला तड़पंदा अॼुकल्ह तव्हां असांजो हाल जेको आहे हज़रत बिलाल हबशी हो न काफर मारे न सघे गिची में रसा विझी मक्के पाक जे गरम पत्थरन ते घसीटन पिया घेरीन पिया काफरन जो सरदार अची गुजरी वियो बिलाल हीअ बि का जिंदगी छड मुहम्मद जी दामन हली अच असांजे पासे पंहिंजी न्याणी जो संग तोखे ॾींदुसि कुरैशन जो सरदार पियो चए पंहिंजी न्याणी जो संग ॾींदुसि बाग ॾींदुसि कारोबार तोखे बनाए ॾींदुसि असां न हली आ केड़ी जिंदगी गुजारे रही हो अल्लाह बिलाल जो जवाब पान फरमा लगा मुफ्त भी लेते नहीं आशिक हयाते खिदर को मुफ्त भी लेते नहीं आशिक हयाते खिदर को खाली जीना और है मर मर के जीना और है खाली जीना और है मर मर के जीना और है बाण फरमाई मुखे उह जिंदगी नथी खपे जे जिंदगी अंदर रसूलुल्लाह सां अदावत हुजे
और हिन में खुश आहियां प्यारा दोस्तों बुजुर्गो मुझे हबीब जे मोहब्बत जो गुलामन जा मोहब्बत वारा दास्तान द पढ़ी दिस ओ मुझा प्यारा दोस्तों वो भी आशिका मुसब बिन उमेर हुन जो नालो आ अमीर घराने सा ताल्लुक रखंदो आ सरदार आ वडेरे जो पुटा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत मुसब बिन उमेर रोज 9 वगे चवाई पिरन जो